नाज़रीन अवांखे अपडेट कंदा हलूं। रिपोर्ट आहे मिठाणी मां ज़वार सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह जी। समाजी तंज़ीम बाबुल इल्म हेल्पिंग हैंड्स ताउन सां 100 ग़रीब मिस्कीन जोड़नि जी इज्तिमाई शादी जो प्रोग्राम अली पैलेस शादी हॉल में थी गुज़रियो। उन मौक़े ते तंज़ीम जे अॻुवाणनि मोहम्मद अब्बास, सैयद समर अब्बास नक़वी, एजाज़ ममनानी, मौलाना ख़ादिम हुसैन अल हुसैनी, मोहम्मद कासिम जुड़ेजो, सोशल वेलफेयर ऑफिसर शहबाज़ अली सज्जाद मेमन ऐं ॿियनि जो चवणु हो त हिन तंज़ीम तरफ़ां हर साल ही इज्तिमाई शादियुनि जो प्रोग्राम मुनक़िद कराईंदा आहियूं, जंहिंमें निहायत मुस्तहिक़ ऐं यतीम नियाणियुनि जूं शादियूं कराए ख़ुशियूं महसूस करे रहिया आहियूं, जंहिंमें हर जोड़ी खे नंढो तोहफ़ो पेश करे रहिया आहियूं त जीअं उहे नियाणियूं पंहिंजो घर आबाद करे सघनि। अॻुवाणनि चयो त हीअ इंसानियत जो शेवो ऐं मज़हबी हम आहंगी प्यार रवादारी जो आला मिसाल आहे। अॻुवाणनि चयो त हिन शादियुनि जे पैगाम खे वधि में वधि माण्हुनि ताईं पहुचाइण में असांजो साथ ॾींदा त जीअं मुल्क मां गुरबत जो ख़ात्मो अची वेंदो।